क्षमा कंहिं बि ॻाल्हि जे लाइ आदरणीय ॾाढा सुठा पर मां चाहींदुमि आहे न साईं पाण जी जॻह आहे संतनि जी जॻह अथव पाण ॿुधो जेको थोरो हिकिड़ो मूंखे सभु आदरणीय आहियो मुंहिंजे लाइ ईअं न आहे त कोई हिन में घटि कोई हुन में घटि पर तंहिं हूंदे बि जेके जीअं असांजा गुरू आहिनि मां नंढपण खां वठी करे असांजे दादा प्रताप राय शिवनाणी साहिब जे ॻाल्हियुनि में सिखियो आहियां मुंहिंजे पुरता मूंखे कॾहिं ज़िंदगीअ में धरको कोन ॾिनो आहे कॾहिं ज़िंदगीअ में अरे तेजा बि न चयो पर मूंखे सचमुच करे जेकॾहिं चवां का रण का डांट ॾिनी हूंदी त साधु असां दादा प्रताप राय उनखां पोइ बि मां सैल्यूट थो कयां मां अची नंढड़ो हुउसि अमां खे ॿुधाईंदो त अमां दादा सां वञा बि तो असांजे भारती राजा साहिब सां उन्हनि सां प्रताप राय सां चवंदी पुट सचो उहो बि जेको रण करे सचाई सां ॿुधाई थो पियो उहो ई तुंहिंजो हितैषी थी बाक़ी जेको चट करई उहो कंहिं कम जो कान्हे को तंहिंजे करे अॼु यादि था अचनि असांजा आदरणीय दादा शांति दरबार वारा भारती राजा साहिब जिन हिननि कवियुनि सां न त काॾे कमल काॾे ज्ञानचंद शेजापुरी था हिकु खां हिकु सभु पंहिंजे पाणे में मौज होॾे वठी हलनि मूंखे उन्हनि सां गॾु कलाकनि जा कलाक न्यूराज स्कूल में बैठकूं जेके थियनि उन्हनि बैठकुनि में विहारनि असांजा ज़िया साहब दादा नारायणदास साहब इहे सॾु करे चवंदा पुट अच तुंहिंजे लाइ हे भॼन लिखी रखियो आहे हे गानो आहे साईं उहे ॻाइण ई न ईंदो आहे हींअर ॻाइण थोरी आहे लिखियो तुंहिंजे लाइ आहे कंहिंखां ॻाल्हाइजे ये असांजा प्रदीप रूपाणी साहब सच पर के पुछां या रहमत आहे अमर जी कृपा आहे तव्हां भाउरनि जी तव्हां भेनरुनि जी असांजी भेण सचपच सभिनी जी जो संतनि जे दरनि ते बि साईं चांडूराम साहिब जन जे दर ते वियासीं संतनि सॾु करायो अहिड़ी रहमत जो पंहिंजे गदीअ ते उते असांखे विहारनि था पिया भई अचो संतनि जा ॿार आहियो हिते विराजमान थियासीं असां उनजे लाइक़ न हुयासीं ये लाइक़ी मिली आहे हिन अमर जी आशीर्वाद सां इहा लाइक़ी मिली आहे अहिड़नि असांजे शिवनाणी साहिब जेको असांजो दादा प्रताप राय आहे जेको मुंहिंजो पिता बि आहे मुंहिंजे घरवारीअ खे धीअ करे बि लेखींदा आहिनि मुंहिंजो वॾो भाउ बि मुंहिंजो गुरू बि त ज़ोरदार तारियूं हिननि जे लाइ गॾोगॾु मां चाहींदुमि असांजा गीतकार गोविंदा साहिब इहे बि अचनि हेॾे पासे विराजमान थियनि साईं मुंहिंजा अचो ॿियो असांजी भेण भले थोरी अॼु लेट कई अथई मां चयोमांसि ज़रूरु पर आख़िर हिन जेका सभा अॼु कोठाई वई आहे उन सभा जी अचो हिन पासे हिन सभा जी जेका माता रुक्मणी देवी सीनियर सिटीजन क्लब आहे तंहिंजी प्रेसिडेंट शायदि इहा उल्हासनगर में पहिरीं संस्था हुई जंहिंजी प्रेसिडेंट हिकु महिला कई वई चेयरमैन साहब असांजा मदनलाल हुया भले पर महिला प्रेसिडेंट माता रुक्मणी देवी सामाजिक संस्था हुई जे महिला प्रेसिडेंट चूंडी त मां ज़ोरदार तारियूं घुरंदुमि असांजी मीरा दीदीअ लाइ अचो इहा बि हर सूमर ते पंहिंजा कमकार ॾाढे सुठी मातृभूमि ईअं त सभिनी सां वाक़िफ़ हूंदो अचो हेॾा अचो असांजी प्रेसिडेंट आहे किथे न किथे जेकॾहिं किथे लॻे बि थो त मां चवां बि थो पियो सचपच पर जेकॾहिं टाइम ते असांखे अचणु असांजो फर्ज़ु